सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग जे वीकली इंटरनेशनल में हिकिड़ो ॿीहर भलीकार। हफ़ीज़ आरी सराय मां तव्हांजो दोस्त मंसूर कलोड़ असां ॿई तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। गुज़िरियल हफ़्ते जेका बि आलमी उथल पुथल थी आहे या इलाइक़ाई तौर ते जेका उथल पुथल थी आहे, असां अॼु उन ते स्पेशली हफ़ीज़ आरी सर सां समूरी गुफ़्तगू कंदासीं ऐं उन खां पुछंदासीं त इब्राहिम रईसी जो दौरो ऐं ॿियो दुनिया जे अंदरि अनेक मुल्कनि ते पाबंदियूं, ग़ज़ा वार, ॿियो जेका बि डेवलपमेंट थी आहे गुज़िरियल हफ़्ते, उन समूरे मामले ते पाण हिन दफ़े हफ़ीज़ आरी सर सां ई ॻाल्हाईंदासीं। उहो ई पाण खे उहे समूरा मामला सम्झाईंदो। पॉलिटिकल साइंस जो शागिर्दु आहे ऐं रोज़ जे बुनियादनि ते इन्हनि समूरनि मामलनि खे ॾिसे थो, सम्झे थो, परखे थो ऐं इंडस डायलॉग जे व्हाट्सअप ग्रुप में उहो मुसलसल तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके उन में एड आहिनि उन्हनि खे अपडेट कंदो रहंदो आहे। सो अॼु जेके दोस्त उन ग्रुप में एड आहिनि उहे हिन सेशन जे ज़रिए हफ़ीज़ आरी सर जी में ॿुधल गुफ़्तगू खे ॿुधी सघंदा। सो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अगरि तव्हांखे असांजा ई सेशन पसंदि ईंदा हुजनि त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं कोशिशि कयो त पंहिंजी इन ते राय बि रखो त हीउ असांजो कमु कीअं आहे, कहिड़ी नोयत जो आहे, या तव्हांजी का इस्लाही तनक़ीद हुजे उहा बि असां क़ाबिल क़बूल हुजे। सो बग़ैर वक़्तु ज़ाया करे पाण हलूं था हफ़ीज़ जी तरफ़। ऐं सो हफ़ीज़, तव्हांखे सभ खां पहिरीं त भलीकार ऐं मुंहिंजो पहिरियों सुवालु तव्हां खां इहो आहे त अमेरिका तरफ़ां जॾहिं खां सोवियत यूनियन टुटो आहे, तक़रीबन 30 साल थी चुका आहिनि, अमेरिका मुसलसल उन जे आर्डर जा जेके मुख़ालिफ़ मुल्क आहिनि, जेके मग़रिबी हेजमनी खे क़बूल नथा कनि, अमरीकी बालादस्ती खे क़बूल नथा कनि, जेका नाम निहाद अमरीकी जमहूरियत आहे उनखे क़बूल नथा कनि, उन जा एंटी आहिनि। यानी कंहिं दौर में त उहे सोवियत यूनियन सां गॾु बीठल हुआ, पर हींअर को ॿियो ब्लॉक कोन्हे जंहिंसां गॾु उहे बीहनि। हाणे उहो हिकिड़ो ब्लॉक नओं राइज़ थिए पियो ऐं तश्कील तरफ़ रवां आहे। सो बहरहाल लगातार उन्हनि मुल्कनि ते हिकिड़ियूं पाबंदियूं आहिनि, जंहिंमें क्यूबा, वेनेज़ुएला, ईरान, उत्तर कोरिया, हाणे रशिया ऐं चाइना खे नज़र अचे पियो मुस्तक़बिल में उन ते वॾियूं पाबंदियूं। सो उहे जेके पाबंदी मड़ियल मुल्क आहिनि, जेके इन समूरनि मामलनि में उन्हनि खे मुकमल तौर ते आइसोलेट कयो आहे, उन जे बावजूदि कीअं पिया सर्वाइव कनि। ऐं हाणे पाण खे ईअं पियो नज़र अचे जो क्यूबा, वेनेज़ुएला, रूस, ईरान, चीन ऐं उत्तर कोरिया, काफ़ी सारा जेके अमरीकी यूरोपी जा शिकार जेके बणियल मुल्क आहिनि, उहे पाण में मुतहद पिया थियनि। ऐं ईअं पियो लॻे त जीअं प्यूटन ॿ साल अॻे चयो त असीं जेके पाण में दोस्त मुल्क आहियूं, जेके मग़रिबी बालादस्ती जो शिकार आहियूं, यानी उन्हनि जा मारियल आहियूं, उन्हनि जा धिकारियल आहियूं उन्हनि जा, सो असीं हिकिड़ो ब्लॉक तश्कील पिया ॾियूं, हिकिड़ो नओं वर्ल्ड ऑर्डर पिया ठाहियूं। सो तव्हां इन समूरे मामले खे कीअं पिया ॾिसो त अमरीका जेको सम्झे पियो त असीं हिननि खे आइसोलेट करे छॾींदासीं, हिननि जी इकोनॉमी तबाह थी वेंदी, दिफ़ाई तौर ई कमज़ोर थी वेंदा, सो इन्हनि जे सर्वाइव जो वॾे में वॾो तव्हांजी नज़र में सबबु कहिड़ो आहे? मंसूर, वॾी महिरबानी तव्हांजे तारुफ़ जी। हाणे तव्हां सोवियत यूनियन जी ॻाल्हि कई, पहिरीं ॻाल्हि त हिते आउं क्लियरिफाई करे छॾां त सोवियत यूनियन जेको रशियन फेडरेशन आहे उहो हुन जो अहम रुकन हो, पर हुननि सोवियत यूनियन खे डिसइंटीग्रेट कई, छाकाणि त हुते रूस जा मुफ़ाद इहे हुआ त रूसी जेके एट दैट टाइम लीडर्स हुआ उन्हनि खे इहो ख़्यालु हो त उहो जेको वेस्टर्न कैपिटलिस्ट सिस्टम आहे या जेको लिबरल ऑर्डर आहे उन जे हेठि रही करे रूस वधीक तरक़ी करे सघे थो। उन जे करे हुननि उन खे क़बूल कयो ऐं हुननि इहो अज़म्पशन कई त जेको वेस्ट आहे उहो उन्हनि खे एक्सेप्ट कंदो पंहिंजे उन अंदरि ब्लॉक जे अंदरि या अंडर द अम्ब्रेला जेको आहे उहो तेज़ मींहं मां बचाइण जे लाइ उहो पंहिंजी जेके छतरी आहे या पाण खे छटी चऊं सिंधी में, उहो ॾींदो असांखे। बट एग्ज़ैक्टली ईअं न थियो। या तव्हां ईरान खे उन ब्लॉक जो हिसो चयो त ईरान जेको आहे उहो सोवियत यूनियन सां गॾु न हो। चीन ऐं सोवियत यूनियन जा पाण में तज़ाद हुआ इलाही घणा, ऐं उनखां अलावा सिर्फ़ु 2 मुल्क अहिड़ा जिन जा तव्हां नाला खयां, वेनेज़ुएला ऐं क्यूबा ऐं उत्तर कोरिया, उहे सोवियत यूनियन जा एलाए हुया ऐं उत्तर कोरिया जी त मदद कंदो रहियो सोवियत यूनियन। सो इहो पहिरीं त क्लियरिफाई कंदो हलां त ईअं हुयो। बाक़ी रही ॻाल्हि इहा त जॾहिं रूस खे उन सिस्टम जे अंदरि एक्सेप्ट कोन कयो वियो, माना सिंपल ॻाल्हि इहा आहे न, उनखे उहो जेको अमरीकी सरमाएदाराना जेको निज़ाम आहे उन जो हिसो कोन ठाहियो वियो, उनखे यूरोप जी उहो जेका एक्चुअल मार्केट हुई उन ताईं रसाई कोन ॾिनी वई। जेकॾहिं ठीकु आहे यूरोप उनखे रसाई यूरोप पंहिंजे मक़सदनि या मुफ़ादनि ख़ातिर जेकॾहिं रूस सां तिजारत शुरू बि कई, उतां खां गैस जा तेल जा मनसूबा शुरू बि कया, तॾहिं बि अमरीका वाशिंगटन में वेही करे उन जे ख़िलाफ़ साज़िशूं कंदो रहियो ऐं नतीजे तौर ते उहो प्यूटन जवानी त असांखे दीवार सां लॻायो वियो। जेकॾहिं इहो आम पहाको आहे सियासत में त हम हमें दीवार से लगाया जा रहा है उर्दू में। सो अंग्रेजी में भई ईअं
त जेकॾहिं कंहिं मुल्क खे वाक़ई हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं दीवार सां लॻायो वियो आहे त आउं सम्झां थो रूस आहे। ठीकु आहे, छाकाणि त रूस खे दीवार सां लॻाइण ख़ुदि ब ख़ुदि अमेरिका जे मुफ़ाद में हो। हिकिड़े वक़्त ते पाण चवंदा आहियूं त हू जिन आहे हुनखे खपे, माना मिसाल जे तौर ते तव्हां हिकिड़ो एॾो वॾो मिलिट्री इंडस्ट्रियलिस्ट कॉम्प्लेक्स खड़ो करे छॾियो आहे या बीहारे छॾियो आहे, जंहिंजो बुनियादी जंग ते आहे, जंहिंजो बुनियादी जेको आहे उहो झेड़े ऐं वेड़ ते आहे, तव्हां अचानक सां उहो दुश्मन पंहिंजो ख़तमु करे उन दुश्मन खे चयो त असांजो दोस्त, हाणे तूं असांजो दोस्त आहे, त पोइ उहो जेके कंपनियूं आहिनि उहे जेके उन सिस्टम सां लाॻापियल माण्हू उन केॾांहुं वेंदा, उहे बुख मरंदा। सो उहे कंपनियूं कॾहिं बि उन्हनि उन दुश्मन खे मरण, उन जो सवलो मिसाल दोस्त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो मिसाल सम्झी सघंदा। मिसाल जे तौर ते पाकिस्तान जे मिलिट्री जे लाइ हिते इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स त न आहे, छाकाणि असां दुनिया खे ॾियूं त कुझु कोन था, विकिणूं त कुझु कोन था, हथियार नथा विकिणूं, उन जेका इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स त नथो चई सघिजे। बहरहाल हितां जी मिलिट्री जो सोल जेको गोल जेको क्रिएट कयो वियो उहो इहो त बाबा हिंदुस्तान जे चैलेंज खे रोकणु। हाणे जॾहिं मुआशी तौर ते हिते को स्पेस न आहे बचो, जॾहिं आरिफ हबीब जहिड़ा इकोनॉमिस्ट चवनि था त बाबा हिंदुस्तान सां तव्हां लाॻापा बहितर करो, हिंदुस्तान सां तव्हां मुआशी जेको आहे उहो तिजारत शुरू करो, त पोइ हाणे कीअं शुरू कनि? माना तव्हां 70 साल हिकिड़े माण्हू खे चयो त हीउ तव्हांजो दुश्मन आहे, ऐं अचानक सां तव्हां उन माण्हू खे चयो न हीअ हाणे असांजो दोस्त आहे। सो इहो ऑब्वियसली उन सिस्टम जे ख़िलाफ़ आहे, उन सिस्टम जी जेका बुनियादी नेचर आहे उन जे अगेंस्ट आहे। सो रूस सां दोस्ती जेका हुई न, उहो अमरीकी सिस्टम या अमरीकी जेको इहो निज़ाम आहे उन जे ख़िलाफ़ हुई। ठीकु आहे, रूस डिसइंटीग्रेट त थियो, पर उन सां दोस्ती मुमकिन ई कोन्हे। ऐं पोइ नतीजो इहो थियो जो 20 सालनि ताईं उनखे मुसलसल दीवार सां लॻायो वियो, ऐं हू जेको आहे उहो उन जे नतीजे में हू उभरे आयो आहे वापसी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ग्रेट जेके मुल्क हूंदा आहिनि या अज़ीम जेके मुल्क हूंदा आहिनि या अज़ीम क़ौमूं, उन्हनि जी बुनियादी निशानी इहा आहे त जॾहिं सभु को तव्हांखे सप्रेस करण जी कोशिशि करे, तव्हां उन जे विच मां जेको आहे उभार खाओ ऐं उन जे विच मां जेको आहे तव्हां पंहिंजा निशान छॾे वञो। सो ईअं आहे, रूस जी जेका रूस खे उहो स्पेस कोन ॾिनो वियो लिजिटिमेट, ऐं नतीजे तौर ते जेको आहे ही पूरो सिस्टम जोड़ियो वियो। ऐं पोइ रूस इहे जेके ॿिया मुल्क आहिनि, ठीकु आहे, जिन जा तव्हां नाला खयां, ईरान, नॉर्थ कोरिया, वेनेज़ुएला, क्यूबा, उत्तर अफ्रीका जा मुल्क, यमन जा होसी बागी, लिबनान में हिज़बुल्ला, मिडल ईस्ट में सीरिया जहिड़े माण्हू खे सपोर्ट कयो, या अहिड़ा तव्हां खोड़ सारा तव्हां मुल्क, माण्हू, रिजीम्स उन्हनि जो तव्हां नाला खणी था ॾिसो, जेके वेस्टर्न हिजमनी जो शिकार रहिया आहिनि, जिन खे वेस्टर्न हिजमनी जेको आहे उहो नुक़सान पहुचायो, उतां जे माण्हुनि खे, उतां जी सियासत खे, उतां जे मुफ़ादनि खे हर्ट कयो डीपली। सो उन्हनि वटि वियो, या उहे मुल्क रूस वटि विया, जेकॾहिं टू बी वेरी स्पेसिफिक प्यूटन वटि विया, ऐं उन्हनि पाण में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग जेका शायदि कंहिं डॉक्यूमेंटेशन न हुजे, शायदि उन्हनि जे विच में को मुआइदो न हुजे, पर हिकिड़ी ब्रॉडर अंडरस्टैंडिंग इहा हुई त बाबा जेकॾहिं असांखे लेजिटिमेट स्पेस कोन पियो ॾिनो वञे, मिसाल जे तौर ते ईरान जॾहिं एग्रीमेंट कयो 2015 वारो न्यूक्लियर एग्रीमेंट कयो, उन जे बावजूद बि हुन ते जेको आहे उहो वेस्टर्न सैंक्शन्स ख़तमु कोन कया विया, हुन जे ऑयल खे जेको आहे उहो इंटरनेशनल मार्केट में एक्सेप्ट कोन कयो वियो, हुन ते पाबंदियूं जेको आहे उहो मुसलसल जारी रहियूं। त पोइ नतीजे तौर में ईरान खे ज़ाहिरी ॻाल्हि छा करणो हो, रूस न वञणो हो। पोइ रूस हुनजी जेका बि लेजिटिमेट मदद उहो कई। सो इहे मुल्क जेके आहिनि न, उन्हनि जी हाणे पैरेलल इकोनॉमी जुड़े चुकी आहे, यानी हिकिड़े पासे उहो कैपिटलिस्ट इकोनॉमी आहे जेका हले थी पई, ऐं ॿिए पासे इन्हनि मुल्कनि जी इकोनॉमी आहे जंहिं ते सैंक्शन्स लॻाइनि था, ऐं उन्हनि सैंक्शन्स खे इन्हनि मुल्कनि जी इकोनॉमी जेका डिनाई करे थी, छाकाणि त उन्हनि जे पाण में एतिरा इंटरकनेक्टेड लिंक्स आहिनि जेके इलीगल आहिनि, ऐं माना इलाही घणियूं इन्वेस्टिगेशन्स इन ते मौजूदु आहिनि, डॉक्यूमेंटरीज़ मौजूदु आहिनि, त जेके वेस्ट जा जेके कैपिटलिस्ट आहिनि या वेस्ट जूं जेके कंपनीज़ आहिनि, उहे बि इनडायरेक्टली इन्हनि मुल्कनि सां तिजारत कनि थियूं, ॿियूं शेल कंपनीज़ ठाहे करे इन्हनि मुल्कनि सां तिजारत कनि थियूं। कल्ह ई अलाए किथे आऊं टियों ॾींहुं आर्टिकल पढ़ां पियो त अञा ताईं बि एप्पल जेको आहे उहो रूस में अवेलेबल आहे, रूसी मार्केट में, ऐं वेस्ट खां सस्तो अवेलेबल आहे, ऐं उहो ऑथेंटिक एप्पल जो फोन उते जेको आहे अवेलेबल आहे, ऐं उहे उतां जा ई जेको यूएस मां असेंबल थिए थो, यूएस में ठहे थो, ऐं हिकिड़ी पैरेलल मार्केट जे थ्रू उहो रूसी मार्केट ताईं पहुचे थो। ठीकु आहे, उहो वेस्टर्न सैंक्शन्स खे माना मद्देनज़र वेस्टर्न जेके सैंक्शन्स आहिनि उन खां ध्यानु हटाए, या उन में जेके लूप होल्स आहिनि
उन्हनि खां बचे करे किथे न किथे इहो मार्केट जेका आहे उहो सस्टेन करे थी पई ऐं इहा मार्केट इंतिहाई वॾी थी चुकी आहे। उहो जेको उनखे नथो करे सघिजे, उनखे सैंक्शन्स नथो करे सघिजे। इन जो अञा हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां, पूरी दुनिया में हू चवंदा आहिनि त बाबा असां वटि टेक्नोलॉजी आहे, असां वेपन्स ठाहियूं था, असां वटि उहे सोफिस्टिकेटेड चिप आहिनि, उहे शयूं आहिनि जिन सां इहे असां हाइपरसोनिक मिसाइल ठाहियूं था, फलाणा मिसाइल ठाहियूं था, फलाणा मिसाइल ठाहियूं था, ड्रोन ठाहियूं था, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे थ्रू रोबोटिक्स ठाहियूं था। उहे समूरी टेक्नोलॉजी ईरान वटि, उहो समूरी टेक्नोलॉजी रूस वटि, उहो समूरी टेक्नोलॉजी जेका आहे उहो नॉर्थ कोरिया वटि, जिन खे तव्हां चयो त उहे डार्क एरियाज़ ऑफ द वर्ल्ड आहिनि, यानी उते ऊंधा आहिनि, उते को इल्मु न आहे, अकुल न आहे, शऊर न आहे, साइंस न आहे, कुझु बि न आहे, उहो सभु कुझु तव्हां वटि। उनजे बावजूद बि हू तव्हां सां कुलो में मिलायो बीठा आहिनि। रूस जी इकोनॉमी 2% ते गिरो कयो आहे। मिसाल जे तौर ते यूके ऐं यूएसए जी बि इकोनॉमी एॾो गिरो न आहे कयो जेतिरो रूस जी इकोनॉमी गिरो कयो। सो इहे समूरा मामला आहिनि जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां जेतिरा वधीक दुश्मन क्रिएट कंदो, उहो दुश्मन पाण में गॾिबा ऐं तव्हां खां हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो ताक़तवर थी ईंदा। सो इन जे लाइ कंहिं बि साइंस जी ज़रूरत न आहे या ढिघ उठ किताबनि जी ज़रूरत न आहे। उन जे लाइ हिकिड़ी कॉमन सेंस जी ज़रूरत आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां हिकिड़े कंहिं मुल्क खे, कंहिं माण्हू खे जेकॾहिं दीवार सां लॻाईंदो त उहो ॾिसंदो त भला मुंहिंजो दोस्त केरु थी सघे थो, ठीकु आहे, पोइ हुनजो जेको दोस्त थींदो उहो हू ओॾां वेंदो। रैसी खे जेकॾहिं तव्हां वेस्ट में जॻह न ॾींदो, तव्हां मिडल ईस्ट में जॻह न ॾींदो, हू प्यूटन न वेंदो। सिंपल ॻाल्हि आहे। सो इहो हिकिड़ी आहे, इन में को रॉकेट साइंस न आहे आई थिंक, ऐं न ई अहिड़ी का सम्झण जहिड़ी ॻाल्हि बाक़ी आहे। अच्छा हफ़ीज़, जीअं तव्हां इन्हनि मुल्कनि जी ॻाल्हि कई जिन ते पाबंदियूं आहिनि, सो पाकिस्तान ते बि ताज़ो जेका मिज़ाइल टेक्नोलॉजी आहे उन में इहो अमेरिका तरफ़ां ॿुधायो वियो त कुझु चीन ऐं बेलारूस जूं जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि पाकिस्तानी मदद कई आहे मिज़ाइल टेक्नोलॉजी में, मिज़ाइल ठाहिण में, उन ते बि पाबंदी नाफ़िज़ कई। ऐं कुझु रिपोर्टूं तव्हां बि ॾिठियूं हूंदियूं, मूं बि ॾिठियूं, उहे इहे हुयूं त पाकिस्तान तरफ़ां जेके मिज़ाइल्स आहिनि उन्हनि जी टेक्नोलॉजी ईरान जे थ्रू यमन जे हौसी बाग़नि ताईं ॾिनी वई आहे। ऐं जेके रेड सी बंदि कयो वेठा आहिनि उन्हनि मिज़ाइल ऐं ड्रोन जी मार्फत ऐं ॿिया ॿिया जेके उन्हनि वटि हथियार जेतिरा बि आहिनि, बहरहाल पाकिस्तान ते इहो इल्ज़ाम आहे कयो आहे, जंहिं नजम शेट्टी बि जेको ॿुधाई आहे रिपोर्ट हिकिड़ी। सो उहे पाबंदियूं समूरियूं यानी ईरानी सदर जे अचण खां अॻु में इहो थियो। उन खां अॻु में पाकिस्तान जेके दाइश जे ख़िलाफ़ तंज़ीमूं ठहियूं, शिया तंज़ीमूं, फातिमियुन ऐं ज़ैनबियुन, उन्हनि ते पाबंदी आयद कई वई पाकिस्तान तरफ़ां, जेके शाम में दाइश जे ख़िलाफ़ यको विड़ियूं पए ऐं हितां जी उन्हनि खे समूरी सरपरस्ती हासिल हुई। पर रईसी जे अचण खां अॻु में अचानक उन्हनि ते पाबंदियूं, पर अमेरिका तरफ़ां पोइ बि उन्हनि खे इहा रिआयत कोन ॾिनी वई ऐं हिन जी मिज़ाइल टेक्नोलॉजी ते जेकी कंपनियुनि जन हिननि जी मदद कई उन्हनि ते पाबंदी लॻाई वई। हिकिड़ो सुवाल त इहो आहे त इन पुठियां तव्हांखे कहिड़ा सबब था लॻनि त पाकिस्तान मां अमेरिका खे या इसराइल खे कहिड़ो ख़तरो आहे? ॿियो सवाल इहो आहे त इब्राहिम रईसी जेको हिते दौरो कयो, उन लाइ काफ़ी दोस्त इहो पिया चवनि त गैस पाइपलाइन जा मसइला बि आहिनि। ॿियो ईरान गज़ा वार जे करे या ॿियनि मामलनि जे करे इस्लामी जेका दुनिया जेके पाण इस्लामिक वर्ल्ड चऊं उन में अकेलो थियो आहे। मुंहिंजी राय त मुख़्तलिफ़ आहे ऐं मां त इहो हमेशह चवंदो रहियो आहियां त गज़ा जंग खां पोइ ईरान जी अरब मुल्कनि में बि हिमायत वधी आहे ऐं हुनजो असरु तमामु घणो फैलियो आहे। तो रईसी ते कहिड़नि मामलनि जे करे आयो? छा जेको ॿिन्ही पासनि ॾे सिस्तान बलोचिस्तान ऐं पाकिस्तान जे अंदरि जेको बलोचिस्तान आहे उन में बलोचनि जो मामिलो आहे या गैस पाइपलाइन जो मसइलो या ईरान हिन खां का सुफारती हिमायत या मदद वठणु आहे? तव्हां ॿिन्ही सवालनि खे कींदा ॾिसो? मंसूर, तव्हां ॿ सवाल कया आहिनि। उन में हिकिड़ो त इहो आहे त छा पाकिस्तान उहे जेके टेक्नोलॉजी आहे जेको चीन खां आई या बेलारूस खां आई, छा उहा अॻिते ट्रांसफर कई छा नोइंगली टू द ईरान ऐं पोइ यमनी होसिन जे तरफ़ खां? त इहो हिकिड़ो पर्सपेक्टिव मौजूदु आहे। जॾहिं यूएस सैंक्शन्स लॻाया त यूएस सिर्फ़ु इहो क्लैरिफिकेशन ॾिनी त जेके वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शंस आहिनि या जेके लॉन्ग रेंज जा बैलिस्टिक मिसाइल्स आहिनि, असीं दुनिया पूरी में जेको मुल्क ठाहींदो आहे उन ते असां रोकण जी कोशिशि कंदा आहियूं या उन खे जेको आहे असां सैंक्शन करण जी कोशिशि कंदा आहियूं, त यूएस इहा क्लैरिफिकेशन ॾिनी। पोइ बाद में नजम सेठी जे तरफ़ां पाकिस्तानी रियासत जो, छाकाणि त नजम सेठी तव्हां ख़बर आहे कंहिंजो आहे स्पोक्स पर्सन, सो उन्हनि जे तरफ़ां इहो ॾिनी हुई। चऊं न, ईअं न आहे, बिल्कुलु अमेरिका जी असां ते कावड़ न आहे, पर अमेरिका जी उन्हनि कंपनियुनि ते कावड़ आहे जेके पाकिस्तान जो रूट इस्तेमालु करे या उहो पाकिस्तान में जेके कुझु माण्हू हुआ, थी सघे थो फोर्सिस में हुजनि, थी सघे थो उन उहो ट्रांज़िट कंपनी में हुजनि,
जंहिंजे थ्रू उहो जेके वेपन्स हुआ उहे या वेपन्स जी जेका मटीरियल हो उहे ईरान ॾांहुं ट्रांसफर कनि थियूं पियूं। सो मूं तव्हांखे चयो न इहो हिकिड़ो इलीगल ऐं अनडॉक्यूमेंटेड हिकिड़ो सिस्टम एग्ज़िस्ट करे थो। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते रूस जेके बि हथियार हींअर ठाहे पियो न, मौजूदा ठाहे पियो न, उन जा 70% कंपोनेंट्स अहिड़ा आहिनि जेके टेक्नोलॉजिकल कंपोनेंट्स, मिसाल जे तौर ते चिप थियूं, मिसाल जे तौर ते उन जा गाइडेड जेके सेंसर थिया, उहे सभु मगरब जा ठहियल आहिनि, उहे सभु यूरोप जा ठहियल आहिनि। हाणे यूरोप रूस ते 1800 पाबंदियूं लॻाइनि, पर उनजे बावजूद बि उहो सिस्टम सॼो रूस ताईं पहुचे थो। छाकाणि त पहिरीं तुर्की वटि उन्हनि जी इंपोर्ट थिए थी, पोइ तुर्की खां वरी शेल कंपनियूं ठहियल आहिनि, मालदीव वटि इंपोर्ट थिए थी, मलेशिया वटि इंपोर्ट थिए थी, वियतनाम वटि इंपोर्ट थिए थी, उतां खां थी करे किथां बि थी करे रूस वटि पहुचनि। त सेम ॻाल्हि इहा आहे त उहे जेके बेलारूसी ऐं जेके चीनी कंपनियूं आहिनि उहे ओबियसली मदद कंदियूं हूंदियूं ईरान जी, पंहिंजे होसी बागिन जी या ॿियनि कंहिंजी बि मदद कंदियूं हूंदियूं, त उन्हनि पाकिस्तान खे एज़ ए ट्रांज़िट तौरु इस्तेमालु कयो ऐं इहो पर्सपेक्टिव नजम सेठी खणे आयो, त दैट्स वाई पाकिस्तान ते पाबंदियूं लॻियूं आहिनि। लॻे सघनि थियूं, छाकाणि त इन साॻी पर्सपेक्टिव में 3 इंडिया जूं कंपनियूं हुयूं जिन ते बि यूएस जेको आहे उहो सैंक्शन लॻाया। हालांकि इंडिया वेझो पार्टनर है यूएस जो, पर उनजे बावजूद बि 3 इंडिया जूं कंपनियूं आहिनि उन्हनि ते सैंक्शन्स लॻाया, छाकाणि त उन्हनि जो चवण जो इहो मक़सदु हो, यूएस क्लैरिफाई कयो त असां हिंदुस्तानी कंपनियुनि ते वञी करे सैंक्शन लॻाया आहिनि, छाकाणि त उहे ईरान मां जेके ड्रोन आहिनि उहे रूस ताईं पहुचाइनि पियो, छाकाणि त इंडिया ऐं रूस जा त सुठा तालुकात आहिनि। यानी जेका शिपमेंट मुंबई मां वई पई उहो अॻियां ईरान मां ड्रोन खणे वई पई मास्को, ऐं उहो सिस्टम लिकियल हो अकॉर्डिंग टू द यूएस। ऐं पोइ हुननि इन्वेस्टिगेशन कई, पोइ इहा ख़बर पई त उहे हिंदुस्तानी कंपनियूं पहिरीं मुंबई मां हलंदियूं हुयूं, कुझु सामान हितां खणंदियूं, पोइ ईरान जे बंदरगाह चाबार बंदरगाह ते उहो डॉक कंदियूं, उतां खां उतां जेके इहे पंहिंजा अनमेन व्हीकल्स आहिनि जेके पाण ड्रोन्स चऊं था, उहे ईरानी ड्रोन उन्हनि जी जहाज़नि में भरबा ऐं पोइ रूस वेंदा। ठीकु आहे, त उहो सिस्टम जेको आहे उहो एग्ज़िस्ट करे पियो ऐं उन सिस्टम जे सवाइ सैंक्शन्स जे यूएस कुझु नथो करे सघे। सो पहिरीं ॻाल्हि त इहा क्लियर थी वई त उन जे पोयां इहो उन समूरे सिस्टम खे रोकणु, उहो जेको इलीगल तौर ते अकॉर्डिंग टू द यूएस, छाकाणि त इलीगल जी डेफिनेशन बि त हुननि जी आहे न, त उन यूएस इलीगल तौर ते जेको आहे उहो सॼो सिस्टम ऑपरेट करे पियो, जंहिंखे उन्हनि धकु रसाइण जी कोशिशि कई। हाणे ॿियो तव्हांजो सवाल हो रैसी जो हिते अचण ते, त जिन दोस्तनि इहे पोस्टूं कयूं या जिन दोस्तनि इहो चयो त रैसी हिते डिप्लोमेटिक सपोर्ट वठणु आयो आहे, मूंखे त बिल्कुलु ॿाराणी लॻी, छाकाणि त जॾहिं तव्हां डिप्लोमेसी में न माण्हुनि जा गेस्चर पढ़ंदा ॾिसंदा हो, ठीकु आहे, त माण्हू अचे कीअं पियो, माण्हुनि जे चहिरे जा तासुर कहिड़ा आहिनि, माण्हुनि जी बीहक कहिड़ी आहे, हू कॉन्फिडेंट आहे या न आहे, इहो समूरियूं शयूं मैटर कंदियूं आहिनि। त रैसी जंहिं महिल सदर ज़रदारी सां हथ पियो मिलाए त लॻो ई कोन पिए त हू हुनखां डिप्लोमेटिक सपोर्ट हासिल करणु आयो हुजे, यानी हू लेफ्टिनेंट लॻो पिए सदर ज़रदारी रैसी जो, ऐं रैसी ॾाढो कॉन्फिडेंट हुयो। ऐं हिकिड़े सियासती शागिर्द जी हैसियत सां तव्हांखे ॿुधायां पियो, उन इमेज खे जेकॾहिं कीअं ॾिठो हूंदो न त उन इहो अंदाज़ो कयो हूंदो त हीउ डिप्लोमेटिक सपोर्ट जे लाइ कोन्हे आयो। ठीकु आहे, मिसाल जे तौर ते तव्हां ब्लिंकन हींअर जॾहिं बीजिंग लथो न, तव्हां ॾिसो हू कंप्लीटली डेस्परेट हुयो, कंप्लीटली लॻो पियो त हू माना हुनखे न कुझु खपे या कुझु चवणु आयो आहे, कुझु अहिड़ो जेको बीजिंग खे न अॻे कॾहिं न चयो हुजे, या हिकिड़ो हार्ड टास्क आहे जेको करणु आयो हुजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान करे डिप्लोमेटिकली ईरान जो साथ ॾेई नथो सघे, इहो पाकिस्तान जे इंटरेस्ट जे बि अगेंस्ट आहे। ठीकु आहे, ऐं पाकिस्तान इहो अफोर्ड ई नथो करे सघे त हू ईरान जो डिप्लोमेटिकली साथ ॾे। ठीकु आहे, हिते फ़लस्तीन जे लाइ माण्हुनि वटि सेंटिमेंट्स मौजूदु आहिनि, पर कॾहिं बि पाकिस्तान कोन चाहींदो, छाकाणि त हितां जा जेके तव्हां ॾिसो था IMF जे लोन ते मुल्क हले थो, जेकॾहिं IMF जे डायरेक्टर जी सिग्नेचर नथी हले त हिननि खे ॿियो के लोन नथो ॾे इंटरनेशनल मार्केट में, ऐं जेकॾहिं लोन नथो ॾे त उहो सॼो मुल्क जो सिस्टम ई नथो हले सघे। सो हितां जा इलाही घणा मामला आहिनि, ऐं उन में मामिलो जेको ईरान जे सदर जो हिते अचण जो थी सघे थो, उहो आई थिंक ईरान जे स्ट्राइक्स जेके इसराइल ते कयूं उन खां पहिरीं प्लान हुयो, उन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बलूचिस्तान जो इशू, सिंपली आई वुड से बलूचिस्तान जो इशू आहे, ऐं उनखां अलावा जेको गैस पाइपलाइन आहे उन ते ॻाल्हियूं ॿोलियूं अॻिते कराइण आहे। बट वेरी स्पेसिफिक जेकॾहिं तव्हांखे चवां त बलूचिस्तान जो इशू जेको आहे उहो टॉप ऑफ द लिस्ट आहे, रैसी वारे दौरे ते रहियो हूंदो,
समूरनि मामलनि जिन ॿ मामलनि सां उहो मिलियो उन्हनि में, छाकाणि त जेकी जैशुल अदल जी तव्हां ॻाल्हि कई उहो थ्रेट आहे, उन वॾो हमलो कयो या हमले खे सपोर्ट कयो जेको किरमान में थियो, त अहिड़े क़िस्म जा ॿिया हमला रोकण जे लाइ हिकिड़ी गॾियल काउंटर जेको पंहिंजो जेके चऊं था पॉलिसी ठाहिण जे लाइ ही पाण में गॾिया हूंदा या हिननि ज़रूरु कुझु न कुझु किथे न किथे अंडरस्टैंडिंग थी हूंदी, बट इन जो सिंपल जेकॾहिं तव्हां इन जो सियासी मक़सदु सम्झो त उहो इहो आहे। बाक़ी मूं वाज़े कयो त इन जे पोयां को बि डिप्लोमेटिक या को बि गज़ा वार जे मुतलिक़ या ईरान जे स्ट्राइक जे मुतालिक़ पाकिस्तान जे साथ ऐं सपोर्ट जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो त न ज़रूरत आहे ईरान खे, ऐं ॿी ॻाल्हि इहा त न ई पाकिस्तान उन क़ाबिल आहे त उहो ईरान जी कंहिं क़िस्म जी हिमायत या उहो जेको आहे मदद करे सघे थो। अच्छा हफ़ीज़, तव्हांखे यादि हूंदो त कुझु साल ईरान मकाड़ थियो, जंहिंखे अब्राहम मकाड़ चयो वेंदो आहे, जंहिंमें मराकश, सूडान, बहरेन ऐं गॾियल अरब इमारात इन्हनि नॉर्मलाइज़ेशन कई हुई इसराइल सां, यानी फ़लस्तीनी मसइले खे बाईपास करे उन्हनि इसराइल सां पंहिंजा तालुकात क़ाइमु कया हुआ। यानी 70 सालनि खां पोइ हिकिड़ो वॾो छाल हुयो इन समूरी मिडल ईस्ट जी सियासत में, जंहिंमें ट्रंप जेको आहे उहो गोए खणी वियो ऐं नेतन्याहू उन में उन वक़्तु प्राइम मिनिस्टर हो, उहो बि पाण खे उते मक़बूल कराइण में इसराइल जे अंदरि जेको फारूक जो माण्हू आहे, इंतिहा पसंद सरकार जो माण्हू आहे, उहो उन समूरे मामले में कामयाबु हो। पर जॾहिं सऊदी ऐं इसराइल नॉर्मलाइज़ेशन जी ॻाल्हि हली पए 7 अक्टूबर जे हमले खां अॻु में, ऐं पाण इहो बि चयो त नेतन्याहू सेप्टेंबर 2023 में जनरल असेंबली जो जेको इजलास थियो अक़वाम मुतहिदा जो, उन में उन न्यू मिडल ईस्ट जो नक्शो ही पेश कयो ऐं उन में सीरियन गोलान हाइट्स, शेबा फार्म्स ऑफ लेबनान, ईस्ट यरूशलम, वेस्ट बैंक ऐं गज़ा खे इसराइल जो अणटुट हिसो ॾेखारियो। ऐं ॿिए पासे सऊदी इसराइल नॉर्मलाइज़ेशन जूं ॻाल्हियूं हलियूं पई, जंहिंमें फ़लस्तीनी रियासत जो किथे बि नालो निशान न हो। जस्ट मोहम्मद बिन सलमान इहा ॻाल्हि कई त असां वधि में वधि फ़लस्तीनी माण्हुनि जी ज़िंदगी बहितर बणाइण लाइ कोशिशूं करियूं पिया, यानी अमेरिका सां असांजूं ॻाल्हियूं हलनि। उन जे करे ई हमास उन्हनि जे इतिहादी तंज़ीमुनि जो आख़िरी वार कयो, जंहिंमें उन्हनि आईएमएफ खे वॾे पैमाने ते नुक़सानु ॾिनो ऐं अरब नॉर्मलाइज़ेशन खे बि तमामु घणो नुक़सानु। हींअर हिन जंग में अरब नॉर्मलाइज़ेशन वारो जेको सुवालु आहे उहो पुठिते हटिजी वियो। पर हाणे जेको ब्लिंकन दौरो कयो कल्ह 3 ॾींहं मिडल ईस्ट जो, उन में उन इहा ॻाल्हि कई त सऊदी अरब सां असीं उन मुआइदे जे वेझो आहियूं, यानी हू इसराइल सां तालुकात बहाल करे सघे थो। सो तव्हांखे इहा ॻाल्हि कीअं पई लॻे? इहा ॻाल्हि ईअं त न आहे जीअं ब्लिंकन, बाइडन, यूरोपी क़ुवतूं ऐं नेतन्याहू चवनि पिया त असीं हमास खे गज़ा मां ख़तमु करे छॾींदासीं, पर तव्हां ॾिठो त कल्ह ई हमास लबनान मां, ॾखिण लबनान मां इसराइल ते हमलो कयो। यानी इहो छा आहे, तव्हांखे ईअं महसूसु नथो थिए त इहो को प्रेशराइज़ करण आहे हमास खे त बाबा तव्हां सीज़ फायर खे क़बूल कयो, अदरवाइज़ तव्हां कतर बि ख़ाली कयो ऐं ही ॿिया ऐं सऊदी अरब ऐं ॿिया अरब मुल्क बि नॉर्मलाइज़ेशन लाइ तयारु आहिनि। तव्हां हिन समूरे मामले खे पस मंज़र खे कीअं था ॾिसो? छा सऊदी अरब हिन सिचुएशन में जेको अरब मुल्कनि जे अंदरि अवामी जेको उभार आहे, जेका अवामी कावड़ आहे, छा सऊदी अरब उनखे फेस करे सघंदो जेकॾहिं इसराइल सां नॉर्मलाइज़ेशन करे थो? मंसूर, पहिरीं ॻाल्हि तव्हां नेतन्याहू जी स्पीच जी ॻाल्हि कई, त मुंहिंजो मञणु आहे त जेका सियासत आहे न उहो पीस ऑफ पेपर ते नथी करे सघिजे। मिसाल जे तौर ते तव्हां पनो ॾेखारियो न, तव्हां इन पने ते वेही लकीरूं कढो त सुभाणे हीअं थींदो, सुभाणे हूं थींदो, ईअं नथी कमु करे। सियासत उहो ग्राउंड ते कमु करे थी ऐं ग्राउंड जे हालातुनि जे मुताबिक़ कमु करे थी। सियासत जा जेके डायनामिक्स आहिनि उहे हिकिड़े माण्हू खां शुरू थियनि था ऐं हिकिड़ो माण्हू उन ते असर अंदाज़ थिए थो। यानी उहो वन सिंगल जेको इंडिविजुअल आहे उहो पूरे डायनामिक खे तब्दील करे सघे थो। त जेकॾहिं नेतन्याहू हिकिड़ो पीस ऑफ पेपर खणी आयो, हुन चयईं त बाबा 47 में असां सां गॾु हेतिरा मुल्क हुआ ऐं अॼु 24 में या 25 में पूरो मिडल ईस्ट इसराइल जे शहर में अची चुको आहे, इसराइल सां मोहबत जे उनमें जेको आहे उहो साए रंग में रंगजे चुको आहे, उहो साओ रंग हो। एग्ज़ैक्टली मूं स्पीच ॾिठी हुई, हा न, साओ रंग हो। सो बहरहाल ईअं थींदो न आहे। जेके माण्हू आहिनि न उहे 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 कॾहिं बि कोन विसारींदा आहिनि पंहिंजो वतन, ऐं पंहिंजो वतन विसारणु ॾुखियो कमु हूंदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं ॿी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त उहे मोहम्मद बिन सलमान चयो त असां गज़ा जे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बहितर बणाइण जे लाइ कोशिशूं में आहियूं। त हिते ज़िंदगी बहितर बणाइण जो बि सवाल न आहे, हिते सवाल वतन जो आहे। तव्हां ज़िंदगियूं बहितर 5 माण्हुनि जूं बणाए सघो था, हिकिड़े 10 ॼणनि खे स्कॉलरशिप ॾींदो
किन खे तव्हां अमेरिका में जेको आहे मोकिलींदो, किन खे तव्हां यूएस में फ्रांस में मोकिलींदो, किन खे तव्हां सऊदी अरब में नौकरियूं ॾींदो। पर हिकिड़े ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वतन ते कब्ज़े थियण सां चंद माण्हुनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे क़ाबिज़ कुवत उन्हनि खे फैसिलिटेट करे, उन्हनि खे पंहिंजो करे बहितर करे सघे थी, पर मजमूई अवाम खे उहो पाण सां ॻंढे नथी सघे, छाकाणि त उहो हुन ते क़ाबिज़ आहे। ऐं क़ाबिज़ धुर कॾहिं बि जेको आहे उहो पंहिंजी मज़लूम धुर हूंदी आहे, जंहिं ते क़ाबिज़ हूंदी आहे, उन खे पाण सां गॾण जी कोशिश ई न आहे कंदी। उहो उन ते कब्ज़ो करणु ईंदी हूंदी आहे ऐं उन्हनि जा रिसोर्सिस जेके हूंदा आहिनि, उहो लैंड ज़मीन बि त हिकिड़ो रिसोर्स आहे न, उन जी एक्सप्लॉइटेशन हूंदी आहे। त इसराइल जे सिस्टम में मिसाल जे तौर ते जॾहिं इहो जंग थी, तॾहिं बि असांजे हिकिड़े प्रोफेसर चयो त हाणे बहितर इहा आहे त उहो कंहिं बि इंटरनेशनल ट्रीटी में गॾिजे ऐं जेके फ़लस्तीनी आहिनि उहे इसराइल जी हिकिड़ी रियासत खे तस्लीम कनि ऐं उते पंहिंजो मुस्तक़बिल विहारे वञनि। पोइ मूं हुनखे रिप्लाए ॾिनो, मुंहिंजो साईं उहो ईअं आहे जीअं कंहिं ॿार खे ख़र्ची ॾिजे ऐं चए त तूं पंहिंजी माउ तां हथु खणे छॾ, ठीकु आहे। सो मूं हुनखे चयो त मुंहिंजो उहो ॿार कॾहिं बि थी सघे थो थोरी देरि 10 रुपया ख़र्ची या 20 रुपया ख़र्ची ते हू तव्हांखे चए त ठीकु आहे मुंहिंजी माउ तां हथु नथो खणां, पर जॾहिं तव्हां हुनखे पैसा ॾींदो न त चवंदो न मुंहिंजी माउ मुंहिंजी माउ आहे। सो उहो बुनियादी इंसानी फितरत ऐं नेचर में आहे ऐं वतन माण्हुनि जी माउ थींदा आहिनि। आउं कोन पियो चवां, तव्हां दुनिया पूरी अदब खणे ॾिसो, तव्हां उहो रगवेद खणे ॾिसो, जंहिंमें उहो धरती समुंड दरिया उन्हनि खे उन्हनि पूॼियो हुयो, उन्हनि सां उन्हनि मोहबत जो इज़हार कयो हुई। तव्हां अगटा जेके आहिनि उहे जेके बि स्क्रिप्ट्स आहिनि उहे खणे ॾिसो, त उहे समूरा दलील मौजूद आहिनि जिन ते ॻाल्हियूं करण जी आई थिंक के ज़रूरत न आहे। त ईअं नथो करे सघिजे। नेतन्याहू बि ग़लति हो, ग़लति मतिलबु हुनजे करे न त हुन वटि का इंफॉर्मेशन न हूंदी, ओबियसली हुन वटि मूसाद जहिड़ी हिकिड़ी थिंक टैंक एजेंसी मौजूदु आहे, त हुन वटि इंफॉर्मेशन दुरुस्त हुई। ग़लति हुनजे करे हुई त हुननि हमास जी ताक़त खे आई थिंक के उहो कैलकुलेट न कयो, हुननि खे यकीन ई कोन त हमास एॾे लेवल जो हमलो कंदी। ऐं मूं कल्ह ई हिकिड़ो जुमिलो लिखियो पंहिंजे व्हाट्सएप ग्रुप में त ज़िंदा रहण जे लाइ कॾहिं मौत सां मुआदो अटकाइण ज़रूरी थी पवंदो आहे। सो हुननि उहो ख़ुदकुशी वारो वार कयो, ठीकु है। उर्दू जो मुहावरो है न, हम तो डूबेंगे सनम, सनम को भी साथ लेकर डूबेंगे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे आई मेक है या जेको बि नॉर्मलाइज़ेशन आहे उहो फ़लस्तीन जे वतन ते थी पए न, त बाबा फ़लस्तीन जे वतन ते तव्हां हथु खणो, तव्हांखे इसराइल समूरी टेक्नोलॉजी ॾेई छॾंदो, यूएस तव्हांखे डिफेंस ॾेई छॾींदो, यूरोप जा तव्हां वटि पैसा लॻंदा, कंपनियूं तव्हांजा अरबनि जा मुल्क ठाहींदियूं, मतिलबु असीं अलाए छा करे छॾंदासीं। बट बुनियादी ॻाल्हि इहा आहे तव्हां इसराइल जी एग्ज़िस्टेंस खे मञियो ऐं फ़लस्तीन जे काज़ खे विसारे वियो, पर हुननि उहो चयो त असीं ईअं कोन करणु ॾींदासीं ऐं हुननि 7 अक्टूबर करे इहो मिडल ईस्ट में वाज़े कयो त जेकॾहिं फ़लस्तीन जी रियासत न ठही त हिते हिन दुनिया में केर बि महफ़ूज़ न हूंदो, एटलीस्ट मिडल ईस्ट में महफ़ूज़ न रहे हूंदो। बाक़ी तव्हां सऊदी अरब जी ॻाल्हि कई, उहो सऊदी अरब कंप्लीटली अनसेफ आहे, ठीकु आहे। उहो पहिरीं बि अनसेफ हो, हुनजो साउथर्न पार्ट बिकॉज़ ऑफ दी होसी बागी, जंहिं ते हिते सिंध जा दानिश्वर चवंदा आहिनि त होसी जेके आहिनि उहे मिज़ाइल हणंदा इसराइल खे आहिनि, किरंदा सऊदी अरब खे। उनखे तव्हां रिप्लाए ॾींदव त बाबा उहो टारगेट ई सऊदी अरब खे कंदा आहिनि। त तंहिंजे करे जेको आहे उहो ओबियसली हू न हो सिक्योर। ऐं तव्हां वर्ल्ड इकोनॉमिकल फोरम जो जेको इजलास थिए पियो रियाद, उहो तव्हां ॿुधो हूंदो, उन में हुननि इहो ई सवाल कयो त बाबा तव्हां हेॾी वॾी न्यूम सिटी त ठाहो पिया, पर इहो जेको होसिन वारो थ्रेट आहे इहो न्यूम खे त तबाह करे छॾंदा, हिननि जा 2 रॉकेट, पोइ उनखे तव्हां कीअं चैलेंज कंदो। पोइ हुते सऊदी जो मिनिस्टर चवंदो त हू असांजा भाउ आहिनि, कोन कंदा ॻाल्हियूं ॿाल्हियूं कंदासीं, रुॻो तव्हां पैसा लॻायोसि। तंहिंजो मतिलबु त हुन हू जेके ब्रॉडर लेवल जूं जेके डायलॉग्स आहिनि, न सिर्फ़ु फ़लस्तीन जे इशू ते, न सिर्फ़ु ईरान जे इशू ते, न सिर्फ़ु जेको आहे उहो समूरा इशूज़ आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ तयारु आहिनि, छाकाणि त दुनिया पूरी फॉसिल फ्यूल्स खां हटे पई आहे ऐं सऊदी वटि ॿियो कोई फ्यूचर न आहे। उनजे करे हिननि खे इहो पंहिंजी ज़मीन जेका आहे इहो खितो जेको आहे सिक्योर खपे, जिथे हुननि खे हिकिड़ी एंटरटेनिंग वर्ल्ड जेका आहे जोड़नी आहे। दुबई जोड़े चुको आहे, सऊदी अरब जोड़णु वञे पियो, बहरहाल उहो हुननि जो हिकिड़ो एम्बिशियस प्लान आहे, जंहिं प्लान खे जेको आहे उहो अहिड़े क़िस्म जा जेके कॉन्फ्लिक्ट्स आहिनि उहे ख़तमु करे सघनि था। मुंहिंजो इहो ओपिनियन आहे। बाक़ी आई थिंक कि हिन दफ़े दे आर रियली सीरियस, छाकाणि हुननि खे ख़बर आहे त हिकिड़ी हाणे जंग तमामु घणी थी चुकी आहे। मूं सां हिकिड़े दोस्त राब्तो कयो अमेरिका में, जॾहिं पाण ओपिनियन रखियो इंडस्ट्री अलॻि में, हुन चई त तव्हां यूएस हमेशह जेको 2 स्टेट सोल्यूशन जी ॻाल्हि कंदो रहियो आहे, फ़लस्तीनी रियासत जी ॻाल्हि कंदो रहियो आहे, जॾहिं हुनखे अरब रियासतुनि खे कुझु मञराइणो हूंदो आहे, का ॻाल्हि मञराइणी हूंदी आहे, जेका तव्हां सवाल पुछो एग्ज़ैक्टली हुन इहे चयो। त हुन 2 टे हिस्टोरिकल इवेंट्स जो ॻाल्हि कई, मूं चयो तव्हां सही था चओ,
जेको 9/11 थियो US तॾहिं बि इहा ॻाल्हि कई, वार ऑन टेरर थियो तॾहिं बि इहा ॻाल्हि कई, अॻु में बि समूरनि ॻाल्हियुनि में इहो कयो हूंदो, पर हिन दफ़े US खे शायदि इहो अंदाज़ो आहे त असांजे ख़िलाफ़ हिकिड़ो राइज़िंग चैलेंज आहे चीन, असांखे ओॾां मुंहुं ॾियणो आहे। जेकॾहिं असां मिडल ईस्ट में फासी पियासीं, हमेशह जे लाइ फासी पियासीं, त पोइ असांजो उहो ग्लोबल वॾेरे वारो जेको रोल आहे उहो न रहंदो, छाकाणि त असीं हिकिड़े खिते जी जंग में फाथल आहियूं। असीं दुनिया पूरी ते सोचूं ई न पिया, या असीं पैसिफिक ते सोचूं न पिया, या इंडियन ओशन ते सोचूं न पिया, या चीन जे उभरंदड़ ताक़त खे रोकण जे लाइ असां वटि के उपाउ न आहिनि, छाकाणि त असीं ॿिनि जंगुनि खे फीड पिया करूं, हिकिड़ी यूक्रेन जंग, ॿी इसराइल जंग। उन जे करे मुंहिंजो पर्सनल इहो ओपिनियन आहे त मगरिब कंप्लीटली जेको आहे सिंसियर आहे त इहो मसइलो हल थिए। पोइ हाणे इहो मसइलो कीअं हल थिए, बेबी नेतन्याहू उन्हनि जी ॿुधे थो या नथो ॿुधे, या उते फार राइट्स कीअं रिएक्ट कनि थियूं कीअं नथियूं रिएक्ट कनि, इहो हिकिड़ो अलॻि सां केस आहे, उन ते अलॻि सां सेशन थी सघे थो, ॻाल्हि ॿोल्हि थी सघे थी, बट दे आर लुकिंग वेरी वेरी मच सीरियस, न सिर्फ़ु US बट अरब मुल्क बि। अच्छा हफ़ीज़, आख़िरी सवाल, ही जेका जंग आहे 7 अक्टूबर जो जेको वार हो, ख़तरनाक तरीन वार, बहरहाल हुन में अॼु बि सदर बाइडन जो मूं बयानु ॿुधो, हुन अब्दुल फताह अल सीसी खे कतर जो जेको अमीर आहे उनखे फ़ोन कई तव्हां हमास खे दॿा विझो, हमास ते दॿा विझो त उहे डील खे क़बूल करे। उहे कंहिं बि चाहिनि था त जेके हॉस्टेजिस आहिनि वापसि थियनि, जेके हमास वटि यरगमाली आहिनि, पोइ असीं ॿियूं समूरियूं कार्रवाइयूं कंदासीं जेके बि आहिनि, यानी हू सीज़ फायर नथा चाहिनि। त हमास इहो मुतालबो रखियो आहे फ़लस्तीनी रियासत जो क़याम, 5 साल जंग बंदी ऐं गज़ा जी रिकंस्ट्रक्शन ऐं समूरा फ़लस्तीनी जेके इसराइली क़ैद में आहिनि उन्हनि जी आज़ादी। ऐं ॿियो त तव्हां ॾिठो त चीन में अल-फत ऐं हमास जूं ॻाल्हियूं बि हलियूं, उन्हनि जा ऑफिशियल्स उते मौजूदु आहिनि, जंहिंमें अल-फत जो जेको अहम अॻवान आहे मरवान बरगोथी, उहो इसराइली जेल में आहे। उन जी आज़ादी जो बि हमास शर्त रखियो आहे त उनखे बि असीं आज़ादु कराईंदासीं, जेको इसराइल जेल में आहे काफ़ी सालनि खां। ऐं ॿियो पॉपुलर फ्रंट कामरेड जॉर्ज हवाई जी तंज़ीम जो जेको सेक्रेटरी जनरल आहे अहमद सादात, उन जी आज़ादी जी जो बि हमास शर्त रखियो आहे, छो त हिन जंग में जिहाद इस्लामी, पॉपुलर फ्रंट, डेमोक्रेटिक फ्रंट गॾियल तौर ते गज़ा में विढ़नि पिया। हाणे अल-फतह सां बि ॻाल्हियूं हलनि पयूं, छाकाणि त महमूद अब्बास पंहिंजो समूरो जेको आहे किरदारु उहो विझाए चुको आहे। जेकॾहिं अल-फतह ऐं हमास ठही था वञनि ऐं हिन दफ़े बि इन फ़लस्तीनी रियासत वारी जेका ॻाल्हि आहे उनखे आसरा ॾेई टारियो थो वञे, त पोइ मरवान बरगोथी जो ॿाहिरि अचणु, अहमद सादात जो ॿाहिरि अचणु, या इन्हनि सभिनी जो पाण में मुरवित थी गॾिजी तौरु तव्हां छा था सम्झो त जेकॾहिं पाण मिसाल था वठूं, तव्हां चयो त ही सीरियस आहिनि, जेकॾहिं हिन दफ़े बि फ़लस्तीनी रियासत नथी ठहे जीअं यासिर अरफ़ात सां वाइदा करे उनखे टारियो वियो, जेकॾहिं ही जंग बिना कंहिं नतीजे जे ख़तमु थिए थी त मुस्तक़बिल में तव्हांखे छा थो लॻे त जेको नेक्स्ट 7 अक्टूबर हूंदो उहो केतिरो ख़तरनाक हूंदो? मंसूर, इहो जेको तव्हां अंदरूनी ॻाल्हि ॿुधाई आहे इन ते तव्हां एक्सपर्ट आहियो, मुंहिंजो ॻाल्हाइण फज़ूल आहे, बट तव्हां लास्ट जेको क्वेश्चन कयो आहे त छा नेक्स्ट 7 अक्टूबर थींदो, मूंखे ख़बर न आहे त कॾहिं थींदो, पर थींदो ज़रूर जेकॾहिं ही जंग जेका आहे उहो अनकंक्लूडेड वञे थी त, यानी बेफ़ैसलाती जंग साबित थिए थी ऐं हिन में को नतीजो नथो निकिरे, छाकाणि त ही साइकिल आहे न पूरो, जेकॾहिं तव्हां हिकिड़े खे एड्रेस न कंदो त ॿियो थियणो आहे, सिंपल ॻाल्हि आहे। उन जे करे बहितर आहे कि हिकिड़े खे एड्रेस करो। पोइ हाणे उहो हिकिड़े 7 अक्टूबर खे कॾहिं था एड्रेस कनि, 1947-48 में जंग थी, उन खां पोइ 67 में थी, उन खां पोइ 74 में थी, उन खां पोइ मुसलसिल जंगूं थींदियूं आयूं आहिनि, 14 में थी, 2006 में थी, नॉर्मल लड़ायूं थींदियूं आयूं आहिनि, अर्बन जूं, इन्हनि जूं, हमास जूं, इसराइल जूं, फतह जूं, पॉपुलर फ्रंट जूं, तव्हां समूरे इन्हनि खां वाक़ुफ़ आहियो, तारीख़ जा ॼाणू आहियो मिडिल ईस्ट जा, ऐं उन ते वधीक नथो ॻाल्हायां, बट ओबियसली उहो साइकिल आहे, एतिरो चवणु चाहियां थो त उन खे जेकॾहिं तव्हां उन प्रॉब्लम खे, उन कॉन्फ्लिक्ट खे हल न कंदो तेसि ताईं त कुझु बि पॉसिबल न आहे। ऐं तव्हां माना ईअं नथा चई सघो त माण्हू एक्ट वरी न कंदा, माण्हू एक्ट कंदा, तव्हां माण्हुनि खे रोके नथा सघो, माण्हुनि जी सेंटिमेंट्स खे रोके नथा सघो जेके उतां जी मदरलैंड्स सां जुड़ियल आहिनि, या उहे ॿार जिन जूं माइरूं जेके आहिनि उहे इहो आहे त बचेदानी मां, यानी माइरूं मरे चुकियूं आहिनि, उन्हनि जी बचेदानी मां उन्हनि जे ॿारनि खे कढियो थो वञे। हाणे उहे ॿार जॾहिं सुबुह जो वॾा थींदा ऐं उहे स्टोरीज़ ॿुधंदा, ठीकु आहे, इहा स्टोरी केॾी हॉरिफिक आहे त हिकिड़ी माउ इसराइली बमबारी में मरी चुकी आहे ऐं मरियल माउ जे पेट मां हिकिड़ो ॿारु कढियो थो वञे ऐं उहो ॿारु ज़िंदा आहे।
हाणे सोचो त उहो ॿारु जॾहिं वॾो थींदो त साइकोलॉजिकली हुन ते केॾो इम्पैक्ट पवंदो ऐं उहो पंहिंजी माउ जे ख़ातिर हू छा छा न करे वेंदो। वेरी सिंपल टर्म त इहो साइकिल आहे, इहो ईअं थींदो रहंदो जेसि ताईं हुन जी बुनियाद खे तव्हां एड्रेस न कंदा। बिल्कुलु UN सेक्रेटरी जनरल बि इहा ॻाल्हि कई त गज़ा में जेका तबाही थी आहे उन में जेको मलबो आहे उनखे खणण में बि असांखे 14 साल लॻी वेंदा ऐं रिकंस्ट्रक्शन में 30 साल या 30 सालनि खां मथे अरसो लॻी सघे थो। तो तव्हां बिल्कुलु दुरुस्त आहे त ही जेके नंढड़ा ॿार जेके अञा हाणे माउ जे पेट मां ॿाहिरि आया आहिनि हिन दुनिया में उन्हनि क़दम रखियो आहे त चो तरफ़ गज़ा में बारूद जी धप आहे। सो हू जॾहिं वॾा थींदा त लाज़मी हू उहो मलबो ॾिसंदा, हू तबाह थियल इमारतूं ॾिसंदा ऐं पंहिंजे प्यारनि जूं जेके इज्तिमाही क़बरूं आहिनि उन्हनि खे बि ॾिसंदा। ऐं जेकॾहिं जेको यूरोपियन यूनियन फॉरेन पॉलिसी चीफ आहे उन्हनि जे लफ़्ज़नि में त जेकॾहिं हिन दफ़े हिन समूरे मामले खे हल न कयो वियो फ़लस्तीनी रियासत वारे मामले खे त पोइ जेको नेक्स्ट 7 अक्टूबर हूंदो उहो हिन खां वधीक भयानक हूंदो ऐं पोइ थी सघे थो त उहो जेको हमलो आहे उहो हिकु तरफ़ो न पर ॿिए तरफ़ो हुजे जंहिंमें हिज़्बुल्लाह ऐं हमास जिहाद इस्लामी पॉपुलर फ्रंट ऐं मुमकिन आहे त अल्फत ऐं फ़लस्तीनी अथॉरिटी बि उन में शामिल थी करे ऐं घण तरफ़ो हमिलो करे ऐं जंहिंखे पोइ केर बि रोके न सघंदो। सो हफ़ीज़ तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां वक़्तु ॾिनो हिन समूरनि मामलनि ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखी। उमेद त दोस्तनि खे असांजे ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे ही सेशन पसंदि ईंदो। सो सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। दोस्तो तव्हांखे ही सेशन पसंदि अचे त वधि खां वधि हिनखे शेयर कजो ऐं असांजे चैनल इंडस डायलॉग खे सब्सक्राइब कजो ऐं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। महिरबानी हफ़ीज़। वॾी महिरबानी मंसूर, थैंक यू।